एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल में वञी करे अॼु असां क्लास 3 जो सबक़ 22 पढ़ंदासूं। सैयद अलहमद शाह। ॾाहनि जो कौल आहे त चङो इंसान कॾहिं बि कोन थो मरे। हू पंहिंजी ज़िंदगी में जेका नेकी करे थो उन जे करे संदसि नालो क़यामत ताईं ज़िंदा रहंदो आहे। हिन दुनिया में केतिरा ई अहिड़ा भला इंसान थी गुज़रिया आहिनि जिन जी समूरी ज़िंदगी पंहिंजी क़ौम जी ख़िदमत कंदे गुज़री आहे। सैयद अलहमद शाह बि अहिड़नि नेक इंसाननि में ॻणिजे थो। कंडियारी तालुके जे डिबरे शहर में, जंहिंखे दरबेलो बि चवंदा आहिनि, उते हिकु वॾो ज़मींदार सैयद यूसुफ शाह रहंदो हो। उन बुज़ुर्ग खे 1864 ईस्वी में हिकु पुटु ॼाओ जंहिंजो नालो सैयद अलहमद शाह रखियईं। सैयद अलहमद शाह नंढे हूंदे खां ई ॾाढो सुलझणो ऐं ज़हीन हो। पढ़ण जॾो थियो त संदसि वालिद खेसि डिबरे जे मदरसे में विहारियो, जिते पाण अरबी, फ़ारसी ऐं सिंधी तालीम हासिल कयईं। सैयद अलहमद शाह खे हर वक़्तु पंहिंजी क़ौम जी भलाईअ जो ऊनो रहंदो हो। हू जॾहिं दहिली जे वाइसराय जे लेजिस्लेटिव असेंबली जो मेंबर हो, तॾहिं उते बि अवाम जी भली लाइ कमु कंदो रहियो। 3 ॾींहं में सिंध में गैराबाद ज़मीन ते बि ढल ॾियणी पवंदी हुई। उन ढल खे नौबत सॾियो वेंदो हो। नौबत न ॾियण जे करे ज़मीन सरकार ज़ब्त करे छॾींदी हुई। सैयद अलहमद शाह जी कोशिशनि सां उहा ढल माण्हुनि तां माफ़ थी वई। हू कुझु वक़्त ताईं फर्स्ट क्लास ऑनरी मैजिस्ट्रेट पिणु थी रहियो। सैयद अलहमद शाह आम माण्हुनि जी भली लाइ हमेशह अॻी खां अॻिरो रहंदो हो। ग़रीबनि ऐं मिस्कीननि जो वॾो हमदर्द ऐं हॾॾोखी हूंदो हो। मुहताज ऐं ज़रूरतमंद संदसि दर तां कॾहिं बि ख़ाली न मोटिया। हू नहायत सादो ऐं निहठो हूंदो हो। दीन जे कमनि ऐं इबादत खां कॾहिं बि गाफ़िल न रहियो। हुन केतिरियूं ई मस्जिदूं जोड़ायूं, सुबुह जो रोज़ानो क़ुरान शरीफ़ जो दौर करे पोइ को ॿियो कमु कंदो हो। संदसि पोशाक साफ़ ऐं सादी हूंदी हुई। वॾी सलवार ऐं पहिराण पाईंदो हो ऐं मथे ते पटको ॿधंदो हो। ॿाहिरि निकिरंदो हो त डिघो कोट बि पाईंदो हो। पेरनि में हमेशह सिंधी जुती हूंदी हुयसि। सैयद अलहमद शाह जी सॼी उमिरि भलाई ऐं ख़ैर जे कमनि में गुज़री। पर संदसि सभ खां वॾो ऐं यादगार कमु आहे नौशहरो फ़िरोज़ में मदरसो क़ाइमु करणु। उन वक़्तु अंग्रेज़ी तालीम पढ़ाइण जूं सहूलियतूं घटि हुयूं, जंहिं करे उन्हनि लाइ अंग्रेज़ी तालीम हासिल करणु ॾाढी ॾुखी ॻाल्हि हुई। संदसि कोशिशनि सां इहो मदरसो अॻिते हली हाई स्कूल बणियो ऐं अॼु उहो मदरसो नौशहरो फ़िरोज़ हाई स्कूल जे नाले सां मशहूरु आहे। उन हाई स्कूल जे भरिसां हिकु हॉस्टल बि जोड़ायईं, जंहिं में ग़रीब ऐं ॿाहिरां आयल शागिर्दनि लाइ मुफ़्त रहाइश ऐं खाधे पीते जो पिणु बंदोबस्तु थियल हो। हॉस्टल में रहंदड़ शागिर्दनि जे ख़र्च जो भार बि शाह साहिब पाण ते खंयो हो। छोकरनि जी तालीम सां गॾु शाह साहिब खे नियाणियुनि जी तालीम जो बि ऊनो रहंदो हो। नियाणियुनि खे तालीम जे ज़ेवर सां संवारण लाइ पंहिंजे ॻोठ में लोकल बोर्ड खां स्कूल जारी करायईं। सिंध जे हिन नेक इंसान 1919 ईस्वी में वफ़ात कई। सैयद अलहमद शाह हिकु मसाली ज़िंदगी गुज़ारी। पाण जेतोणीकि हिन वक़्तु असां वटि मौजूदु न आहे, पर संदसि कयल ख़िदमतूं ऐं हयाती गुज़ारण जो नमूनो असांजे साम्हूं आहे। सरहदी वारनि माण्हुनि खे सैयद अलहमद शाह जी ज़िंदगी खे हिकु मिसाल करे वठणु घुरिजे ऐं क़ौम जी ख़िदमत करणु घुरिजे।
असांजो सबक़ु पूरो थियो। चैनल खे सब्सक्राइब कंदा जीअं तव्हांखे हर वीडियो जी अपडेट मिलंदी रहंदी। ॿी